वारे फूड इंस्पेक्टर इमरान सीलरो DFCG मिली भगत सां वारे जे फूड गोदाम के प्राइवेट कणक ख़रीदारी जो मर्कज़ बणाए छॾियो। आबादगारनि खां ख़रीद कयल कणक जा बिल अदा करण लाइ लोकल वापारियुनि खे ट्रकुनि ज़रिए 20,000 खां मथे बोरियूं विकिरो करे छॾियूं, जंहिं लाइ सरकारी रिकॉर्ड मुताबिक़ गोदाम अंदरि रखियल माल जो वज़न ऐं ॻणापे जो पूराओ रखण लाइ मिलावटी करप्शन कंदे राति जी ऊंदाही में मिटी सां भरियल ट्रॉलर पहुचाइण जो सिलसिलो शुरू। यादि रहे त कणक जी ख़रीदारी जी हिन साल जे सीज़न इंस्पेक्टर DFC ऐं सियासी माण्हुनि लाइ कामयाब कारोबार ॼाणायो वियो, जंहिंमें को बि हारी आबादगार मुंसिफ़ानी विरासत ज़रिए बारदानो हासिल न करे सघियो, जॾहिं त सियासी सिफ़ारिश ऐं गॾी रिश्वत एवज़ हासिल कयल बारदानो बि जमा कराइण वक़्तु गोदाम इंतज़ामिया फ़ी गाड़ी खां गोदाम एंट्री जी मद में 10 खां 30,000 फीस ऐं फ़ी मण ते कटौती जहिड़ा पिणु इंकिशाफ़ थिया आहिनि, जॾहिं त इंस्पेक्टर खां मौक़ुफ़ वठण लाइ राब्तो करण ते हुन फ़ोन नंबर बंदि करे छॾियो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची